बिडशाह में ख़बर ॾींदा हालत त क़िबला अवल बैतुल मुक़द्दस जी आज़ादी लाइ पूरी दुनिया जियां बिडशाह में रमज़ान मुबारक जे मुक़द्दस महीने जे आख़िरी जुमे के अलविदा ऐं फ़लस्तीन में रहंदड़ मज़लूम फ़लस्तीननि जे हक़ में मुस्लमान जे क़िबला अवल बैतुल मुक़द्दस जी यहूदी मुल्क इसराइल का आज़ादी यौम कुद्दुस जो ॾियारो मल्हायो वियो। उन सिलसिले में अज़गिरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान, अज़गिरिया इल्म व अमल तहरीक पाकिस्तान यूनिट बिडशाह पारां मरकज़ी अॻवाननि ज़ुल्करनैन, वसीम अब्बास, मुजाहिद हुसैन शेख, मौलाना गुलाम शबीर अब्दी, जमशेद मरी, अब्द अली हस्केली ॿियनि जी अॻवानी में दरगाह लतीफ़ का तंबूरा चौक ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बैतुल मुक़द्दस असांजो क़िबले अव्वल आहे जेको हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इन क़िबले अव्वल ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ। पोइ हुकुम थियो त तव्हां जेको आहे हाणे कैबतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ो। जेको हींअर ही बैतुल मुक़द्दस जेको आहे इसराइल जे कब्ज़े में आहे, जेको अमेरिका जो नाजाइज़ औलाद आहे ऐं असांजे रहबर कबीर आयतुल्लाह ख़ुमैनी साहिब जिन इहो फरमान जारी कयो त माह मुबारक रमज़ान जे आख़िरी जुमतुल विदा खे योमुल कुद्दुस, योमुल्लाह, योम इस्लाम करे मल्हायो। अॼु असां उन ई फरमान ते लबैक चई करे अॼु हिते गॾु थिया आहियूं बिडशाह में। अॼु जीअं तव्हांखे ख़बर आहे असां पूरे आलम इस्लाम में रमज़ान शरीफ़ जो आख़िरी महीनो जो जुमतुल विदा चवंदा आहियूं, जेको 23 रमज़ान मुबारक ते अॼु पूरी दुनिया में असां पंहिंजे फ़लस्तीन भाइरनि जे हक़ में असां पूरे पाकिस्तान जे नंढे नंढे शहरनि ॻोठनि हेडक्वार्टरनि में ही रैलियूं कढी अमेरिका ऐं इसराइल जेके नाजाइज़ कब्ज़ो करियो असांजे बैतुल मुक़द्दस ते वेठा आहिनि। असां मुस्लमान शिया सुन्नी सभु पाण में इतिहादा भाइर आहियूं। असां वक़्त जे यज़ीद अमेरिका ऐं इसराइल जेको नाजाइज़ कब्ज़ो करे फ़लस्तीन ते ॾींहों ॾींहुं ज़ुल्म करे रहियो आहे, उते बर्बरियत करे रहियो आहे। असांजूं नौजवान, असांजूं नियाणियूं, असांजूं मावरूं, असांजा बुज़ुर्ग, तव्हां ॾिठो हूंदो रमज़ान शरीफ़ जे महीने में बि उन्हनि मस्जिदुनि में हमला कया आहिनि, जिन खे मस्जिदुनि खे बेहुरमती कई आहे, रोज़ेदारनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि ऐं हू ज़ुल्म कंदा रहनि पिया था। पर असां बि वक़्त जे इमाम हुसैन सलाम जे मञण वारा आहियूं ऐं मीडिया जे थ्रू पैगाम ॾियणु चाहियूं था त वक़्त जो अमेरिका छा, इसराइल छा, जिथे जिथे बि इस्लाम ते को अटैक कंदो त असां शिया मोमिनीन, सुन्नी मोमिनीन, पूरे मुस्लमान जा पाकिस्तान, असां पंहिंजे मुस्लमाननि सां गॾु आहियूं। बैतुल मुक़द्दस जेको इस्लाम जो क़िबला अव्वल आहे वो असांजे लाइ हिकु मुक़द्दस जॻह आहे ऐं असां बैतुल मुक़द्दस जेको इसराइल जे कब्ज़े में आहे उनखे आज़ादु करण जे लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं। हीअ एहतिजाज हर साल थींदो आहे ऐं पुरअमन थींदो आहे। असां शिया सुन्नी ॿाहिरि सभु गॾिजी हिन एहतिजाज कंदा आहियूं। इंशाअल्लाह असां हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो असां बैतुल मुक़द्दस ऐं फ़लस्तीन जी ज़मीन खे इसराइल जे नाजाइज़ कब्ज़े खां आज़ादु कराए वठंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।